महफ़िल मचाइण मर्दनि जो कमु हूंदो मर्दनि जो कमु आहे कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे कंहिंजे वस जी ॻाल्हि आहे इहे उहे माण्हू कंदा आहिनि जेके ज़िंदा दिलि इंसान हूंदा आहिनि बेशक ऐं कचहरियूं पंहिंजनि खे परावनि खे पंहिंजो करणु मां सम्झां थो त हिन दौर में चाची अनवर जो कमु आहे जो पराए खे बि पंहिंजो करे ऐं हर माण्हू खे अहिड़ो भाकुर पाइण भली ॼाणू हुजे अणॼाणू हुजे त हाली त पंहिंजो थी वेंदो इंसान इंसान में हर में अल्लाह करीम पंहिंजो किरदारु रखंदो आहे पंहिंजी पंहिंजी क्वालिटी रखंदो आहे ऐं सची पुछो त चाची अनवर खे जॾहिं बि मूं ॾिठो आहे इएं मां सम्झंदो आहियां ॼण बाबो सची ॻाल्हि आहे असीं इएं सम्झंदा आहियूं जॾहिं बि हिते आया आहियूं त इएं सम्झंदा आहियूं त ॼण माना पंहिंजनि वटि त हर को हूंदो आहे पर ही पंहिंजे खां अञा अलॻि आहे ऐं सदाईं मूंखे चवंदो त अच 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 आख़िर 7 साल गुज़री विया ऐं साईं इंतज़ारु कंदो रहियो आख़िर अॻे चकर मयार ॾिनई ऐं उन ॾींहुं कल्ह मूंखे चई जे हाणे मां तोसां विढ़ंदुसि कोन जे अॼु राति न आहे त तुंहिंजो ॾुख ज़िंदगी रहंदो असां आऊं उहो माण्हू आहियां कंहिंखे बि ॾुख ॾियणु न चाहींदो आहियां हीअ त मुंहिंजे अॾे ई छा थिया हीअ मुंहिंजो अबो आहे ॿुधई चाची अनवर जहिड़ा बि मर्द सदन में पैदा थींदा जेके पंहिंजनि खे परावनि खे गॾु करे हेॾियूं मोहबत वारी साईं जी वीडियो ही कचहरी इनमें तमाशा इन में लगंदी ये सारो न समझो जे सामने चंद लफ्ज़ मां ये तो चवा त ही जेको कुछ भी प्रोग्राम अॼु थियो आहे इन में मुंहिंजो त जेको थोरो घणो किरदारु आहे पर ही मुंहिंजे भाइटनि जो पुटनि जो भाइरनि जो सभिनी जो गॾियल इहो कारनामो आहे जेको इहो हिन जाइ ते पाण गॾु थिया आहियूं माशाअल्लाह अल्लाह ते सभिनी खे ख़ुशि आबाद रखंदो सुबुह जो छा जो सुबुह सवेर साईं इहो सॼो तरबियत जो कमाल आहे साईं अर्ज़ु ॿुधो सुबुह सवेल छा जो त थोरी हवा हली त बाबा प्रोग्राम घुंडण जो थिएसी त असां ईअं सुठो सुठो पाण में कयूं यानी छा चवंदो आहे ईअं न कर इथे कर हाणे हू बि हिन जो सम्झो ई तॾो आहे हीअ पर हिते थियो त ही माना हिकिड़ी तव्हां सभिनी जा उस्ताद चाचो असांखे वठी वियो ऐं ही कचहरी कराई पर इहो न त मूं मंपली खे फोन कई मुंहिंजो बाबा हाजी खे चइजां तव्हांजी उतां अॻिते प्रोग्राम कंदासीं ऐं उते कचहरी थींदी हिन जो साईं बिल्कुलु ऐं मुंहिंजो त वरी अॻिते वञी वरी उहो ई वियासीं बेकोट न हुआ मुंहिंजो वधीक प्रोग्राम ठाहींदासीं पर हिते नथी भाकुर विधो चइजां इहे छा थो करे तूं हिते कर न सभु पंहिंजा भाई हिते अचनि ऐं पंहिंजी कचहरी थिए घर ॻोठ खां बि ॿाहिरि उतां पंहिंजे मूं खिल भोग बि थींदो ऐं असां उहे माण्हू आहियूं जो माना हरू भरू जेका हिकिड़ी माना चइजे त या जो अजाए शौक़ु असांखे बर्दाश्त कोन थींदा पर हीअ जहिड़ी कचहरी हुई जो हाणे चाचे खे महिरबानी अॻे बि तव्हांखे चवंदो आहियां त बाबा तव्हां ईंदा कयो अॻे तव्हां ईंदा हुआ 8 ॾींहं 15 ॾींहं हाणे कोन था अचो ऐं इहा मुनासिब ॻाल्हि कान्हे इहा मूंखे शिकायत आहे हा तव्हां इहे बि ईंदा जेॾी महिल अचो ॻाल्हि ॿुधो पर पाण खे बि हूंदासीं जेके आहियूं पंहिंजो इहो सभु रंग थींदा हा सियारनि जी असांखे ख़बर आहे त छठी वारे खे ॾिसंदा बिल्कुलु सही आहे उहो साईं असां पाण त कोन कंदो पर